नासिन एंटी करप्शन पारां सहाफ़ी राणा नसरुल्लाह के गिरफ्तार करे संदसि केस दाख़िल करण खिलाफ़ सीता रोड में सहाफ़ियुनि ऐं सियासी समाजी अॻवाननि एहतिजाजी रैली कढी। उन ई हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे राजा एन चन्ना। जी राजा। फुलजी के सीनियर सहाफ़ी राणा नसरुल्लाह खिलाफ़ 2011 में दाख़िल कियल कूड़े केस की एहतजाज कंदे प्यारे स्टेशन वासी सीता रोड सर्जन फार्म सिंध जर्नलिस्ट काउंसिल और मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि एहतजाज किया है, मुज़ाहरो किया है राणा नसरुल्लाह जी मुबैना कूड़े केस दाख़िल करण खिलाफ़ उनके जेल हवाले करण खिलाफ़। अचो तो इन हवाले से गाल बोल क्यों सहाफ़ियुनि सिविल सोसाइटी और मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि से तो उन्हनि जो छा चवणु आहे। ऐवान सहाफ़त फुलजीअ जे अॻूणे सदर कलम जी लज रखंदड़ बाउसूल बा किरदार हक़ सच लिखंदड़ सहाफ़ी उतां जे भोतारनि के ऐं कामोरनि के बिल्कुलु पसंदि न आहे। उन करे उन्हनि इंतकाम जो निशानो बणायो आहे राणा नसरुल्लाह के हिकिड़े कूड़े ऐं हथरादू केस में। 2011 जो हिकिड़ो मुदे ख़ारिज केस आहे जो सहाफ़ीअ जे मथां मणियो वियो आहे। सहाफ़ीअ जो असांजो जेको सहाफ़त जो कमु आहे उहो हक़ सच लिखणु आहे। दुनिया जे ॿियनि मुल्कनि में सहाफ़त आज़ादु आहे, पर अफ़सोस आहे असां वटि हिते जेको आहे सहाफ़त खे कुचलायो थो वञे मुख़्तलिफ़ अरबनि सां। राणा नसरुल्लाह हिकिड़ो अहिड़ो सहाफ़ी आहे जेको हक़ सच लिखण वारो आहे ऐं उन खे हीअ जेका सज़ा मिली आहे उहा बि हक़ सच लिखण जे करे मिली आहे। टाउन कमेटी फुलजी स्टेशन जा जेके करतूत आहिनि उन जा वाइखा करण ते असीं सम्झूं था त सियासी भोतारनि 2011 में बारदाने जो कूड़ो केस दाख़िल करे ऐं हुन मथां एंटी करप्शन जो केस दाख़िल कयो आहे जंहिंजी असां मज़म्मत करियूं था। जी जीअं त तव्हां अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो चवणु आहे त सियासी बहस जे चुर्च ते 2011 में सीनियर सहाफ़ी राणा नसरुल्लाह मथां कूड़ो केस दाख़िल कयो वियो, जॾहिं त 2022 में उनखे जेल हवाले कयो वियो आहे, जेका हिकु वॾी बेवाजिबी आहे। हिननि आला अहकाम खां मुतालबो कयो आहे त राणा नसरुल्लाह खे फ़ौरी तौर ते आज़ादु करे ऐं रिहा कयो वञे, न त ॿी सूरत में इहे एहतिजाजी धरना जारी रहंदा। जी।